लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। ओ पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई संतन की जय जय। बोल सियावर रामचंद्र की जय। माता सीता, प्रभु राम जी, लक्ष्मण जी, भरत जी, शत्रुघ्न जी, श्री हनुमान जी महाराज की। गोस्वामी संत तुलसीदास जी महाराज की। भगवान जी महाराज की। सर्व संत भक्त महात्माओं, पावन स्थानों, सर्व तीर्थों, परम धामों की जय। वाह भाई। जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। ओ जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। ओ जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। ओ जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। ओ जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। ओ जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। हाँ जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम। जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। हरि बोल। जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। जय सिया राम, जय जय सिया राम, जय जय सिया राम। ओम जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। बोल राधे राधे श्याम, जय जय राधे राधे श्याम, राधे राधे श्याम, जय राधे राधे श्याम। ओ राधे राधे श्याम, जय राधे राधे श्याम, राधे राधे श्याम, जय राधे राधे श्याम। राधे राधे श्याम, जय जय राधे राधे श्याम, राधे राधे श्याम, जय राधे राधे श्याम। राधे राधे श्याम, जय राधे राधे श्याम, राधे राधे श्याम, जय राधे राधे श्याम। बोल राधे राधे श्याम, जय राधे राधे श्याम, राधे राधे श्याम, जय राधे राधे श्याम। जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। ओ जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम। जय सिया राम, जय जय सिया
सिया राम, जय सिया राम, जय जय 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 सिया राम, जय सिया राम, सिया राम, 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 सिया राम, ओम जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, सिया जय सिया राम, राधे राधे गोविंद, राधे राधे श्याम, राधे राधे गोविंद राधे श्याम, ओ राधे राधे गोविंद, राधे राधे श्याम, राधे राधे गोविंद राधे राधे श्याम, राधे राधे गोविंद, राधे राधे श्याम, राधे राधे गोविंद राधे राधे श्याम, हाँ, राधे राधे गोविंद, राधे राधे श्याम, राधे राधे गोविंद राधे राधे श्याम, बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे श्री राधे राधे श्याम राधे 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 श्री राधे राधे श्याम राधे 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 श्याम ओ राधे 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 जय जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी बिहारी लाल की जय। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो शारदा मातृ विद्या प्रदेनि करो मेध मेधा यथा कंत्रिवेणी करो नष्टमोहाद शांत्याद दीजे हरुआप हृदय धाम कीजे। बोलो राधावर कृष्ण चंद्र सियावर रामचंद्र की। श्री हनुमान जी महाराज। विघ्नेश्वर महाराज विघ्न दूर कजो। भगवान श्री रामचंद्र महाराज रामायण जी अमृत कथा में सरस्वती माता कृपा कजो। ही सतगुरुदेव भगवान श्री राधा कृष्ण भगवान अड़ी महर कजो। वक्ता श्रोता सभिन के तहांजे प्रेम भक्ति जो अमृत रस मिले श्रद्धा विश्वास जो दान ॾिजो। तहांजी अमृत कथा हृदय में वसे अड़ी कृपा कजो। वंदो गुरुपद कंज कृपा सिंधु नर रूप हरि महामोहतम पुंज जासु वचन रवि करनी कर। जे सो चंदा उगवे सूरज चढ़े हजार एते चानण होंदियां गुर बिन घोर अंधार। त हिक प्रार्थना हनुमान महाराज के क्यों असां कि जाते भी कथा थींदी आहे हनुमान महाराज घणे सिक प्रेम सां जरूर जरूर श्रवण करण ईंदा आहिनि। असां भी प्रार्थना कयूं। यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम चो तत्र तत्र
यत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिम् कृतमस्तकाञ्जलिम् वाष्पवारी बाष्पवारि परिपूर्णलोचनम् परिपूर्णलोचनम् मारुतिम् मारुतिम् नमत नमत राक्षसान्तकम्। राक्षसान्तकम्। जाते जाते यत्र यत्र भगवान जी कथा हलंदिया तत्र तत्र उते उते श्री हनुमान महाराज ये हथ जोड़ी मस्तक झुकाए सिक सां प्रेम सां अखिन में प्रेम जा ॻोढ़ा भरे करे वाष्प वारी वारी याने परिपूर्ण लोचनम जल भरे करे अखिन में परिपूर्ण पूरी अखियूं उन्हनि जी भरियल हूंदियूं अमृत जल सां। ऐं हनुमान महाराज जेके अधर्मी पापी राक्षसन जो अंत करण वारा आहिनि असां उन्हनि खे प्रणाम था कयूं। त हनुमान जी असांखे कृपा कयो कथा करण जी शक्ति जो ऐं श्रवण कयो सर्व संगत ते कृपा कयो। बोलो श्री हनुमान जी महाराज की। ॾिसो तुलसीदास महाराज केॾी न अद्भुत वाणी लिखी आहे कि शुरुआत में ॾिसंदो सभिनि जी वंदना कई आहे घणी सिक श्रद्धा सां सभिनि जी चरण में त असां आरंभ कयूं घणी सिक श्रद्धा प्रेम सां अचो तव्हां बि श्रवण कयो। श्री गणेशाय नमः। श्री जानकी वल्लभो विजयते। श्री रामचरित मानस प्रथम सोपान बालकांड पहिरियों भाग बालकांड। ठीक आहे। श्लोक अखरन अर्थ समूह रस छंद मंगलन के करण वारी माता सरस्वती जी ऐं श्री गणेश भगवान जी मां वंदना तो कयां। वर्णानाम अर्थ संघानाम रसानाम छंद सामपी मंगलानाम च कर्तारो वंदे वाणी विनायको। पहिरियों सभिनि खां सरस्वती माता जी ऐं गजानंद भगवान जी वंदना कई कि सरस्वती माता ई त असांखे स्मरण शक्ति ॾींदी कि हमेशा गणेश भगवान खे बि यादि कयूं ताकि विघ्न न अचनि। इन करे वंदो वाणी विनायको पहिरियों सरस्वती माता ऐं गजानंद भगवान जी आराधना। वरी गौरी शंकर भगवान जी भवानी शंकरो वंदे श्रद्धा ऐं विश्वास जा स्वरूप श्री पार्वती माता जी ऐं श्री शंकर भगवान जी असां वंदना था कयूं जंहिंजे बिना सिद्ध संत जन पंहिंजे हृदय में स्थित ईश्वर खे नथा ॾिसी सघनि। जेके श्रद्धा विश्वास कोन्हे उहो कीअं ॾिसी सघंदो पंहिंजे अंदरि श्री भगवान खे। इन करे असां गौरी शंकर भगवान खे प्रणाम था कयूं। भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतः स्थमीश्वरम। हाणे चवनि था ज्ञान में नित्य शंकर रूपी गुरुअ जी मां वंदना तो कयां। पहिरियों गौरी शंकर भगवान जी वंदना वरी चवनि था वरी शंकर भगवान जी वरी हा गुरु भी शंकर भगवान जो रूप है। तुम त्रिभुवन गुरु खाना शिव भगवान टिनी लोकनि जा गुरु त गुरु भी शिव भगवान जो रूप आहिनि। इन करे पंहिंजे सतगुरनि खे मां गुरुअ जो रूप मञी करे शंकर भगवान जो रूप मञी करे मां उन्हनि जी वंदना तो कयां। ज्ञान में नित्य शंकर रूपी गुरुअ जी मां वंदना तो कयां जंहिंजे सहारे थियण सां टेढ़ो चंद्रमा भी हमेशा पूजनीय थींदो आहे वंदित थींदो आहे। छो जो शिव भगवान जेको जटाउनि में चंद्रमा रखंदा आहिनि उहो पूरो न रखंदा आहिनि पूर्णिमा वारो दूज जो चंद्रमा हीअं जेको लकीर टाइप हूंदो आहे ॾिठो अथव न। कॾहिं बि भोले बाबा जे जटाउनि में तव्हां पूर्ण चंद्रमा न ॾिसंदव। कहिड़ो चंद्रमा हीअं चंद्राकार। त चवनि था भोले बाबा मस्तक में धारण कयो त टेढ़ो चंद्रमा भी पूजनी थियो। वंदे बोधमयम नित्यम गुरु शंकर रूपणम यमाश्रितो ही वक्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते। टिनी लोकनि जा गुरु आहिनि शिव भगवान
लेकिन केॾा सीधा साधा सरल हिकदम, कोई भी उन्हनि खे कुछ भी दिखाओ न। भागवत महापुराण में वर्णन ईंदो आहे कि शिव भगवान कैलाश पर्वत ते वेठा आहिनि, वट वृक्ष में वेठो वेठा आहिनि। हाणे तव्हां कॾहिं कल्पना कई आहे त शिव भगवान जेके अद्भुत आहिनि, उहे जंहिं वण जे हेठों वेठा आहिनि, उहो वण केतिरो लंबो चौड़ो हूंदो? चओ हरे राम। उहो वण कोई साधारण वृक्ष न आहे। श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर। मां श्रवण कयो शायद 1200 योजन लंबो चौड़ो वो हिकिड़ो वृक्ष, जंहिंजे हेठों वेही करे भोले बाबा कथा कंदा आहिनि, भजन कंदा आहिनि। हिकु योजन थींदो आहे 12 किलोमीटर। हाणे कल्पना कयो छत्तीसगढ़ जे पार हली वेंदो, हाँ सॼो राज ढकिजी वेंदो। असां मृत्यु लोक में था रहूं न, त असांखे कल्पना भी नथी अचे जेतिरो असां पाणीअ में तरिया हुआसीं समझी सघंदासीं। इन करे कोई अध्यात्म जी शक्तिअ खे घटि न समझे भाई। ज्ञान में नित्य शंकर रूपी गुरु जी मां वंदना तो क्या, जंहिंजे सहारे रहण सां टेढ़ो चंद्रमा भी हमेशा पूजनीय वंदित तो थे। हाणे श्री सीताराम जी जे महिमा रूपी पवित्र बगीचे में विहार करण वारे विशुद्ध विज्ञान संपन्न कवीश्वर श्री वाल्मीकि भगवान महाराज जी ए कपीश्वर यानी श्री हनुमान जी महाराज जी मां वंदना तो क्या। कवीश्वर यानी महान कवि, कविन जा शिरोमणि केर? वाल्मीकि जी। और कपीश्वर, कपि यानी बानरन जा जेके भगवान आहिनि, सभिनि जा ईश्वर आहिनि, उहे श्री हनुमान जी महाराज। असां मस्तक झुकाए बारंबार प्रणाम। राम गुण ग्राम पुण्यारण्य विहारिणो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वरो। हाणे चवनि था उत्पत्ति पालन ऐं संहार करण वारी, दुख कष्ट हरण करण वारी, सभिनी कल्याणन खे करण वारी श्री रामचंद्र भगवान जी प्रियतमा यानी असांजी जगत जननी माता श्री सीता जी खे असां बारंबार नमस्कार था। उद्धव स्थित संहार कारिणी क्लेश हारिणी सर्व श्रेयस्करी सीताम न तो हम राम वल्लभा। यानी सीता जी शक्ति राम जी जी, सीता जी जे द्वारा ही, माता सीता जे द्वारा ये सृष्टि पैदा थींदी आहे, पालन थींदो आहे, वरी लीन थींदी आहे। तॾहिं गाईंदा आहिनि न भाई, राधा शक्ति बिना न कोई श्यामल दर्शन पाए। जंहिंजे माया जे वस थी सॼो संसार, ब्रह्मा आदि देवता ऐं ॿिया असुर आहिनि, जंहिंजे शक्तिअ सां रसीअ में नांग जो भरम थींदो आहे ऐं सॼो संसार राति जो जीअं अंधेरो हुजे ऐं रसी लटकंदी हुजे त ईअं लॻंदो आहे नांग तो लटकियल आहे। पोइ रसी सॼी राति लटकंदी रहे, लाइट न अचे त माण्हू घर जे ॿाहिरि ई न निकिरे। छो? नांग तो हुयो कोन, लेकिन मन में त नांग अची वियो न। मन में नांग अची वियो, नांग न हुयो, रसी हुई, लेकिन मन में उहा धारणा थी वई त नांग तो लटके, सुभाणे डंग हणी छॾे। तंहिंजे करे भैया राति कोठरीअ में ई गुज़ार हिते। पोइ सुबुह जो रोशनी थी, अरे भैंसा असां सॼी राति वेही रहियासीं, हे त रसी आहे। चओ हरे राम। तहिड़ी तरह सां हे संसार भी जेको आहे उहो भगवान जे सत्ता जे करे सचो महसूस थींदो आहे, पर अज्ञान जे करे, जंहिंजे माया जे करे ये संसार भी सचो तो महसूस थिए। जंहिंजा केवल चरण ही भवसागर को तरण जे इच्छा करण वारे जे लाइ वॾी हिकिड़ी ॿेड़ी आहे। उन्हनि सभिनी कारणनि खां परे, सभिनि जा कारण ऐं सभिनि खां श्रेष्ठ राम चवाइण वारे भगवान श्री हरिय जी मां वंदना तो कयो। बोलो सियावर रामचंद्र की जय। तुलसीदास जी चवनि था भाई, संत तुलसीदास महाराज जो भी विरोध करण वारा
तव्हां केरु थींदा आहियो रामायण लिखण वारा? जॾहिं वाल्मीकि जी लिखी छॾी आहे संस्कृत में, चओ हरे राम। तॾहिं तुलसीदास जी चयो भाई मां पंहिंजे आत्मा जे आनंद जे लाइ थो लिखां, तव्हांखे न ॿुधणी आहे न ॿुधो, न पढ़णी आहे न पढ़ो। पंहिंजी निजी भक्ति करण लाइ त हर मनुष्य आज़ाद आहे। पोइ वॾा वॾा जेके हुआ विरोधी चुपचाप वेही रहिया, लेकिन जॾहिं हिन जो प्रचार थी वियो, संत महात्मा गदगद थियण लॻा, त वरी उन्हनि खे बाहि लॻी, वरी परीक्षा वरितऊं। चऊं ईअं न मञींदासीं, अगरि शिव भॻवानु सम्मति ॾींदा। अरे भाई शिव भॻवान सो सम्मति ॾियनि ते हा, न त तव्हां इहे ग़लति प्रचार था कयो। तॾहिं छा कयूं, शिव भॻवान जे मंदिर में हीअ रामायण खणी करे तुलसीदास महाराज जी सभिनि खां हेठों रखियो। चालाकी ॾिसो, आ मथों कई तरह जा ग्रंथ बि रामायणियूं रखियूं, आ मंदिर खे ॾिनऊं तालो। हाणे शिव भॻवान अगरि कुझु कनि त पोइ तव्हांजी रामायण पास आहे, सफल आहे, न त तव्हांखे कोई अधिकार कोन्हे। तुलसीदास महाराज चयो भोले बाबा जीअं तव्हांजी इच्छा हुजे, तव्हां त अंतर्यामी आहियो। मुंहिंजो भाव ॾिसो था कि मां पंहिंजे कंहिं लाभ जे लाइ, कंहिं स्वार्थ जे लाइ मां रामायण न लिखी आहे, मां त प्रेम जे लाइ तव्हांजी ई आज्ञा सां लिखी आहे। छो जो पहिरियों संस्कृत में लिखनि पिया त भोले बाबा गायब पिया करे छॾनि, हिकु ॾींहुं ॿ ॾींहं टे ॾींहं। पोइ शिव भॻवान ई सपने में चयो त तुलसीदास जी तव्हां संस्कृत में न लिखो, सरल भाषा में लिखो, अवधी भाषा में, ये गांव जा रहण वारा ग्रामीण भी समझी सघनि, बिना पढ़ियल लिखियल भी समझी सघनि। तॾहिं वरी तुलसीदास महाराज हिन सरल भाषा में, अवध भाषा में लिखी। जाते राम जी रहंदा आहिनि उहा अयोध्या, अयोध्या जी लोक भाषा अवध भाषा, सभु समझी सघनि। एतिरे ते वॾा वॾा जेके विरोधी हुया उन्हनि तालो बंदि कयो, रामायण हेठि रखी, ॿिया शास्त्र सभु मथो रखिया। और सुबुह जो जेॾीमहिल तालो खुलियो त चमत्कार थियो। आहा हरि जुग जुग भगत पाया, पैज रखंदा आया। हीअ रामायण सभिनि खां मथे पई हुई, जेकी तालो लॻल हुयो, सभिनि जे साम्हूं द्वार खुलियो, सभिनि जे मथों हीअ रामायण अची वई। ऐं पहिरें सुफ़े ते शिव भॻवान पंहिंजे कर कमल सां, कलम सां उन में हस्ताक्षर कया कि तुलसीदास महाराज जी जेकी रामायण आहे उन में लिखियऊं सत्यम शिवम सुंदरम, सत्य ही शिवा, शिव ही सुंदरा। बोलो गौरी शंकर भगवान की। हो तो जय जयकार थी। बोलो तुलसीदास जी महाराज की, भगवान वाल्मीकि जी महाराज की। वाल्मीकि जी महाराज भगवान जे अवतार को 10,000 साल पहिरियों रामायण की रचना कई, 10,000 साल पहिरियों, और संस्कृत भाषा में कई। हिन कलयुग के हिसाब से वरी गोस्वामी तुलसीदास महाराज जन सरल भाषा में रामायण असांखे ॾिनी कि असां भी पढ़ी समझी सघूं। ऐं चवंदा आहिनि कि तुलसीदास महाराज साक्षात भगवान वाल्मीकि महाराज जो अवतार। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। नाना पुराण निगमा गम सम्मतम यद रामायणे निगदितम क्वचित न्यतोपि स्वांतः सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंधात नोती। कि मां ये कथा श्री रघुनाथ भगवान जी पंहिंजे हृदय के सुख ॾियण जे लाइ मिठी भाषा में मां लिखी रहियो आहियां। जंहिंखे सुमरन करण सां सभु कार्य सिद्ध थींदा आहिनि ऐं गणनि जा स्वामी सुंदर गजराज जे मुख वारा आहिनि, उहे ई बुद्धीअ जी राशि शुभ गुणनि जा धाम श्री गणेश भगवान असां ते कृपा कनि, मूं ते कृपा कनि। बोलो गजानंद भगवान की। जो सुमरत सिद्ध होई गणनायक करी बर बदन करो अनुग्रह सोई बुद्धि राशि शुभ गुण सदन। सियावर राम। जंहिंजी कृपा सां गूंगो भी ॾाढो सुठो बोलण वारो थी वेंदो आहे। लंगड़ा लूला वॾे वॾे कठिन पहाड़नि ते चढ़ी वेंदा आहिनि, उहे कलयुग जे सभिनी पापनि खे जलाए छॾण जे लाइ दयालु भगवान मूं ते दया कनि, कृपा कनि। मूं कहो ए बाचाल पंगु चढ़े गिरबर गहन जासु कृपा सो दयाल
द्रवों सकल कलिमल दहन सियावर रामचंद्र चंद्र की। की जय। जेके नील कमल जे समान श्याम वर्ण पूरन खिलल लाल कमल जे समान जिन जा नेण यानी अखियूं ऐं जेके सदा क्षीर सागर में शयन कंदा आहिनि उहे भगवान श्री विष्णु नारायण भगवान मुंहिंजे हृदय में निवास कनि। बोलो लक्ष्मी नारायण भगवान की जय। नील सरोरुह श्याम तरुण अरुण बारिज नयन करो सुमम उर्धाम सदा क्षीर सागर शयन सियावर राम चंद्र की जय। जंहिंजो कुंद जे गुल ऐं चंद्रमा जे समान गुरु गुरु शरीर आहे। पार्वती माता जा प्रियतम आहिनि, चवंदा आहिनि कर्पूर गौरव, ऐं दया जा धाम आहिनि, जंहिंजो दीननि दुखनि ते ॾाढो प्रेम आहे स्नेह आहे। उहे कामदेव जो मर्दन करण वारा श्री शंकर भगवान मूं ते कृपा कनि। यानी तव्हांखे बि भावना रखणी आहे कि असां ते बि कृपा कयो, असांखे बि भक्ति मिले, हा न भाई। हो त कृपा प्राप्त आहिनि। तुलसीदास महाराज त हनुमान जी जो दर्शन कयो, भोले बाबा जो दर्शन कयो, सीताराम लक्ष्मण जी जो दर्शन कयो। उन्हनि खे त भगवान पाण सां जोड़े ई रखियो आहे। ये सभु असांजे लाइ आहे। त जेॾी महिल बि भावना अचे थी न कि तव्हांखे प्रणाम आहे, असां ते दया कयो, मूं ते, उहा असांजे लाइ आहे। त जेॾी महिल बि इहा लाइन अचे कि मूं ते कृपा कयो, तव्हांखे व्यक्तिगत सामूहिक रूप सां इहा ई प्रार्थना करणी आहे कि असां ते बि कृपा थिए, असां ते दया थिए, असांखे भक्ति मिले। चओ हरे राम। इनखे ई त भाव चइबो आहे। भाव कंहिंजो नालो आहे? हर शइ खे भगवत कृपा सां, भगवान जे प्रेम सां, करुणा सां जोड़े छॾियो, बसि उहो ई त भाव आहे। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। मां उन गुरु महाराज जे चरण कमलनि जी वंदना तो कयां जेके कृपा जा सागर ऐं नर जे रूप में श्री हरि ही आहिनि, ऐं जंहिंजा वचन महामोह रूपी गहरे अंधकार जे नाश करण जे लाइ सूर्य भगवान जे रोशनीअ जे समान। हाणे ध्यानु ॾिजो, तुलसीदास महाराज जन जे सतगुरनि जो नालो आहे श्री नरहरि भगवान, ऐं असांजे सनातन धर्म में गुरुअ जो नालो खणणु मना आहे। चओ हरे राम। यथाशक्ति गुरुअ जो नालो उच्चारण न कजे। सतगुरुदेव भगवान, गुरुदेव, गुरुवर, प्रभु जी, भगवान, इन्हनि जे द्वारा उन्हनि जो परिचय ॾिनो वेंदो आहे। पर काथे ज़रूरी आहे नालो कीअं पतो पए? कीअं करे? त गोस्वामी तुलसीदास महाराजन केॾी सुंदर सुंदर शैलीअ सां पंहिंजे गुरुनि जो नालो बि ॿुधाए छॾियो ऐं नालो खयो बि कोन। छा था चवनि कि मां उन गुरु महाराज जे चरण कमलनि जी वंदना तो कयां जेके कृपा ऐं नर जे रूप में श्री हरि आहे। चओ हरे राम। नर रूप हरि, और गुरुअ जो नालो छा आहे? नर हरिदास। ॾिसो, नालो बि खणी छॾियऊं ऐं खणी करे बि स्पष्ट न कयूं त जंहिंजे कृपा सां अज्ञान रूपी अंधकार नाश थी वेंदो आहे। बंदो गुरुपद कंज कृपा सिंधु नर रूप हरि महामोहतम पुंज जासु बचन रवि करने कर। सियावर राम चंद्र की जय। उमापति महादेव देव की जय। पवन सुत हनुमान मान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। मां गुरु महाराज जे चरण कमलनि जे धूल जी वंदना तो कयां। ॾिसो केॾी वंदना कि ब्रह्मा विष्णु महेश जी, सीताराम भगवान जी, गौरी शंकर भगवान, गजानंद भगवान त पहिरियों ई, सरस्वती माता, वरी उन खां पोइ गुरुनि जी वंदना, वरी गुरुअ जे धूल जी बि वंदना। भाई उहे जाते चरण रखनि था, मां उन मिटीअ जी बि वंदना तो कयां कि उहा बि एॾी पवित्र आहे, उहा बि असांजे लाइ पूजनीय आहे। इन सां पतो तो पए श्रद्धा कंहिंखे चइबो आहे। चओ हरे राम।
चवनि था मां गुरु महाराज जे चरण कमलनि जे धूड़ जी मिट्टीअ जी वंदना तो कयां, जेकी सुंदर स्वाद, यानी उन में केॾो रस आहे, जबान वारो रस न, श्रद्धा प्रेम वारो रस आहे, कि उन में केॾो अमृत भरियल पियो आहे, केॾी सुठी सुगंध आहे, ऐं प्रेम रूपी अमृत सां भरपूर आहे। उहा अमर मूल संजीवनी जड़ीअ जो सुंदर चूरण आहे। ये संजीवनी बूटी हूंदी आहे, मुर्दे खे जिंदो करे छॾींदी आहे, त तुलसीदास महाराज चवनि था त हीअ बि उन खां घटि न आहे। जेके भक्ति भाव सां मुर्दा लॻल पिया आहिनि, उन जे मथे ते चढ़ी वञे त उन्हनि खे बि जीअरो करे छॾे, जंहिंमें श्रद्धा विश्वास कोन्हे। त हीअ अमर फूल संजीवनी जड़ीअ जो सुंदर चूरन आहे, जेकी सभिनी भवसागर जे बीमारियुनि जे पूरे परिवार खे नाश करण वारी आहे, यानी सभिनी बुराइनि खे ख़त्म करण वारी आहे। बंदो गुरु पद पद्म परागा, सुरुचि सुबास सरस अनुरागा। बंदो गुरु पद पद्म परागा, सुरुचि सुबास सरस अनुरागा। अमीय मूरी मय चूरन चारु, समन सकल भवरुज परिवारो। अमीय मूरी मय चूरन चारु, समन सकल भवरुज परिवारो। सुकृत संभुतन विमल विभूति, मंजुल मंगल मोद प्रसूति। जन मन मंज मुकुर मलहरनी, किए तिलक गुण गन बस करनी। श्री गुरु पद नख मणि गण ज्योति, सुमरत देव्य दृष्ट हिय होती। श्री गुरु पद नख दलन मोहतम सोस प्रकाशो, बड़े भाग उर आवे जासु। उभरहि विमल विलोचन ही के, मिटहि दोष दुख भव रजनी के। सोझहि रामचरित मन मानिक, गुप्त प्रकट जह जो जहि खानिक। निक राम श्री राम, श्री राम श्री राम। हरे राम। उहा जेकी धूल आहे गुरुअ जे चरणनि जी, कोई भागन वारो माण्हू, आहा पुण्यवान पुरुष रूपी शिव भगवान जे शरीर ते उहा शोभा ॾियण वारी निर्मल विभूति आहे, ऐं सुंदर कल्याण आनंद जी जननी आहे। भक्त जे मन रूपी सुंदर आईने जे मिट्टीअ खे दूर करण वारी, ऐं तिलक करण सां सभिनी गुणनि जे समूह खे वश में करण वारी आहे। यानी उहा जेकी धूल आहे एॾी पवित्र आहे, वाह वाह, कि असांजो मन जेको मिट्टीअ में विकारनि जे मिट्टीअ में भरियल पियो आहे न, उहो कीअं साफ़ थी वेंदो आहे। जीअं आईने ते मिट्टी चढ़ी वञे ऐं थोरो पाणी हणी करे तव्हां साफ़ कपिड़े सां पोछींदा आहियो त उहो आईनो साफ़ थी वेंदो आहे। त अहिड़ी तरह सां असांजे जन्मनि जे मन रूपी आईने ते विकारन रूपी जेकी मिट्टी चढ़ी वई आहे, उहा बि गुरुअ जे चरणनि जे धूल सां रगड़ियो त साफ़ थी वेंदी। चओ हरे राम। श्री गुरु महाराज जे चरण जे नख यानी नव, उन्हनि जी जेकी रोशनी आहे, जोत आहे, उहा मणिनि जे प्रकाश जे समान आहे, जंहिंखे यादि करण सां ई हृदय में दिव्य दृष्टि उत्पन्न थी वेंदी आहे। उहो प्रकाश अज्ञान रूपी अंधकार जो नाश करण वारो आहे। जंहिंजे हृदय में अची वेंदो आहे, उन जा वॾा भाग आहिनि। जंहिं सां प्रेम थो करे, श्रद्धा थो रखे, उहो वॾो भागनि वारो आहे। उन जे हृदय में ईंदे ई हृदय जा निर्मल नेत्र खुली वेंदा आहिनि, ऐं संसार रूपी राति जा दोष दुख सभु मिटी वेंदा आहिनि। ऐं श्री राम चरित्र रूपी मणि ऐं माणिक्य गुप्त ऐं प्रगट जाते जंहिं खान में हूंदा आहिनि, उहे सभु नज़र अचण लॻंदा आहिनि। चओ हरे राम। हे हरि। ॾिसो कई अहिड़ा महापुरुष विद्याधारी हूंदा आहिनि, ख़बर अथव,
हाणे ॾाढी आहे विद्या घटिजी वई आहे। पहिरियों एॾा विद्याधर हूंदा कि हीअं बिना खोटे धरतीअ खे ॿुधाए छॾींदा कि तव्हांजी धरती में सोन पूरियल अथव, हिन धरतीअ में हीअ जॻह अथव, हीअ खान हिन जॻह ते अथव, उन्हनि खे पतो पइजी वेंदो। पाणीअ जे लाइ त चुटकी वॼाए ॿुधाए छॾींदा भाई हिते पाणी अथव, हिते हैंडपंप कढो तव्हां, हिते न कजो, हिते 500 फुट खोटींदो त पाणी न ईंदव। इहो त हिन महिल बि कई माण्हू मिली वेंदव तव्हांखे। त जहिड़ी तरह सां असां ॿाहिरियूं ॻाल्हियूं ॿुधी करे ॾाढो प्रसन्न थींदा आहियूं, हा न। असांखे बि जेकर पतो पइजी वञे, हा, खॾूं खोटे पैसे वारा ठही वञूं बढ़िया। लेकिन चवनि था त अहिड़ी तरह सां जंहिंमें संसार जा माण्हू प्रसन्न था थियनि कि हिन जॻह ते सोन पूरियल आहे, हीरा मोती पूरियल आहिनि, पतो पवण सां खोटे माण्हू उहो करोड़पति ठही वञे, अरबपति। त अहिड़ी तरह सां ध्यानु ॾिजो, केॾी बढ़िया ॻाल्हि था चवनि। चओ हरे राम। त सतगुरनि जे चरणनि जे नख जी ज्योति प्रकाश जंहिंजे अंदरि अची वेंदो आहे, उन जो अज्ञान रूपी अंधकार जो नाश थी वेंदो आहे। त सतगुर जे चरण नख ज्योति जो प्रकाश थियण सां असांजा हृदय जा नेत्र खुली वेंदा आहिनि। ऐं संसार में काथे काथे दोष आहिनि, दुख आहिनि, काथे सुठनि गुणनि रूपी भगवान श्री रामचंद्र जे महिमा रूपी मोती माणिक्य लिखियल आहिनि, कंहिं खान में आहिनि, उहे सभु नज़र अचण लॻंदा आहिनि। सम्झो था, यानी संतनि महात्माउनि जो बि परिचय पतो पइजी वेंदो आहे। हे माण्हू संत अथई, हिन जो संकर, हे महापुरुष अथई, अरे हिन जे हृदय में भगवान जे भक्तीअ जो खजानो अथई, हे पूर्ण दरवेश अथई, पतो पइजी वेंदो आहे। चओ हरे राम। हाँ, इहा खोज ॿाहिरीं खोज खां बि ॾाढी वॾी आहे। जहिड़ी तरह सां सिद्धांजन, सिद्ध अंजन, अंजन यानी सुरमो, पहिरियों अहिड़ा अहिड़ा सुरमा हूंदा हुआ कि सुरमो खणी अखियुनि में लॻायो त महाराज जंहिंखे पूरी जोत हली वई हुजे उन जी बि अखियूं बढ़िया तरो ताज़ी थी वञे। अहिड़ा अहिड़ा सुरमा, अहिड़ा अहिड़ा आयुर्वेद जा उत्पाद हूंदा हुआ, वैद्य हकीम ठाहींदा। चओ जय श्री कृष्ण। लक्ष्मण महाराज मूर्छित थिया त कोई उनजो ऑपरेशन थियो, हाँ, कोई उनजो कोई कहिड़ो कोई उनजो कोई सोनोग्राफी कयूं या MRI कयूं या कोई सिविल सर्जन आया, न न, जड़ी बूटी आई। चोट अहिड़ी लॻल हुई महाराज की तोहफ़ में बि ताक़त कोन्हे, लक्ष्मण महाराज खे कोई मूर्छित करे सघे, कंहिंमें ताक़त कोन्हे। ये त शक्तियूं हुयूं, भगवान जी लीला हुई। हाणे ॿुधायो कि जाते कैंची ऐं वॾा वॾा औजार ऑपरेशन कमु न करे, उते हिकिड़ी बूटी कमु करे छॾे। त ईअं न आहे, अॼु उहे जानकार कोन्हनि। ज्योतिष विद्या बि ग़लति न आहे, ज्योतिषी नथा मिलनि उहे। आयुर्वेद ग़लति न आहे, ओड़ा वैद्य हकीम गायब थिया। ये पत्ते खे ॾिसी करे न उहो सम्झी वेंदा हिन में हे गुण आहे। तव्हांजो मुंहुं ॾिसी करे सम्झी वेंदा कि तव्हांखे जेकी बीमारी आहे न, उहो कल्ह तव्हां सही ॿुधायो, हा, खटो खाधो कि न, कलाक जे मथां खीर पीतो न, ईअं ॿुधाए छॾींदो। ईअं कल्ह हीअ भाॼी कल्ह खटाइण खाधी आहे, उनजो ई असरु अथई। अहिड़ा अहिड़ा गुणवान हूंदा। ऐं नब्ज पकड़नि त पूरो तव्हांजो पूरो परिचय ॿुधाए छॾे। चओ हरे राम। भई हीअ बीमारी आहे, हिन कारण जे करे आहे, हेतिरनि ॾींहंनि खां हे गड़बड़ियुनि खान पान जूं, आहार विहार जूं, हे ठीकु कर। अहिड़ा अहिड़ा गुणी हूंदा हुआ। त हे तव्हांखे इन करे था ॿुधायूं कि कथा में प्रसंग आयो आहे, ध्यान सां ॿुधिजो। चवनि था जैसे सिद्धांजन को, सिद्धांजन छा आहे? सिद्ध अंजन, अंजन यानी सुरमो। कहिड़ो सुरमो? जेको सिद्ध थियल आहे, पूरी पूरी, जंहिंमें औषधीय गुणनि जी उन में मिश्रण आहे। जहिड़ी तरह सां सिद्ध अंजन, उहो अगरि सुरमो अखियुनि में लॻायो त साधक सिद्ध सुजान पर्वत बन धरतीअ जे अंदरि कौतुक खे बि कहिड़ी कहिड़ी खानूं भरियल पियूं उहो नज़र अचण लॻंदो। अहिड़ा अहिड़ा सुरमा थिया त श्री गुरु महाराज जे चरणनि जी धूल खे खणी करे कोई कोमल ऐं सुंदर, बिल्कुलु अखियुनि जो जेको अमृत आहे, अंजन आहे, उहो अखियुनि रूपी दोषनि खे नाश करण वारो आहे। उन सुरमे सां, सुरमो चवां, काजल चवां, जेको बि सम्झो,
विवेक रूपी नेणन के निर्मल करे, मां संसार रूपी बंधन को छडाइण वारे श्री रामचरित्र जो वर्णन तो क्या। छा था चवनि पिया तुलसीदास जी महाराज कि गुरु महाराज जे चरणन जी धूल के सुरमो ठाए करे मां पंहिंजी अखियुनि में तो लगाया, ताकि मां ठीक सां भगवान जी लीला ॾिसी सघां, वरी मां लिखी सघां, तव्हांखे ॿुधाए सघां। एॾी उन्हनि जी सुंदर भावना आहे। जथा सुवंजन दृग साधक सिद्ध सुजान, कौतुक देखत सैल बन पूरी निधान सियावर। रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। अॼु मंगलाचरण जे करे थोरो समय लॻो आहे। अॼु केवल हिकु दोहो थियो थो वञे, हा न, केवल हिकु दोहो। त अचो वरी सुभाणे समय ते अची करे लाभ वठो। ऐं ॾाढी कृपा रामायण जे श्रवण करण सां भगवान जे प्रेम जी प्राप्ति थींदी आहे। वाह वाह। प्रेम त हृदय में ईंदो आहे ऐं परिवार में शांती अची वेंदी आहे। सॼे परिवार में वैर विरोध कलह किटपिट अशांति बेचैनी तकरार विवाद झगड़ा सभु ख़त्म थी वेंदा। दीनता ईंदी आहे, विनम्र भाव ईंदो आहे, निवड़त ईंदी आहे। हर माण्हू पंहिंजो ई फर्ज़ सोचींदो आहे। चओ हरे राम। इहो ई त फ़र्क़ु हो। पांडवनि जे अंदरि रामायण हुई, दुर्योधन में महाभारत हुई। दुर्योधन पंहिंजे लाइ सोचींदो हो, युधिष्ठिर पोइ बि दुर्योधन लाइ बि सोचींदो कि कहिड़ो बि आहे असांजो भाउ। इहो ई राज खणे, इहो ई फ़र्क़ु आहे। त रामायण पढ़ो तव्हां, रामायण ॿुधो या चओ, साॻी ॻाल्हि आहे। रोज़ जेके श्रवण कंदा तव्हां महसूसु कंदव सिक सां हीअ रामायण जेकी पूरी ॿुधंदा। मूंखे विश्वास आहे, भॻवान खे प्रार्थना कजो असांजे जीवन में ज़रूरु प्रेम भक्तीअ जो पदार्पण थींदो, भॻवान प्रेम ॾींदा। वरी सुभाणे बि न खणी अचिजो न, हे अॼु पाए छॾियो पहिरियों। बोलो वृंदावन बिहारी लाल। श्री राम जय जय राम। 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 श्री राम जय श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। बोल सियावर राम चंद्र की जय। वो कड़ी रख भाई, साची प्रीत हम तुमसे बोल। हरे राम मिठो राम प्यारो राम। याद कराइजो भाई, असां हमेशा भुलिजी वेंदा आहियूं। कथा विश्राम थे त हनुमान महाराज जो भी असां प्रणाम कंदासीं कि कथा अॼु विश्राम थी आहे न। ईअं न थिए वीचारा हनुमान महाराज वेठा हुजनि ऐं असां ई हली वञूं। त यादि कराईंदा कि असां भुलक्कड़ माण्हू आहियूं। संगत जी चाहत गुरबाणी। साची प्रीत हम तुमसे जोड़ी। साची प्रीत हम तुमसे जोड़े। साची प्रीत हम तुमसे जोड़ी। साची प्रीत हम तुमसे जोड़े। तुमसे जोर अवर संग तोरी। तुमसे जोर अवर संग तोरे। तुमसे जोर अवर संग तोरी। साची प्रीत हम तुमसे जोड़े। साची प्रीत हम
तुमसे जोरे जी। हाँ जो तुम गिरवर तो हम मोरा, जो तुम गिरवर तो हम मोरा, जो तुम चंद तो हम भय है तेरा, जो तुम चंद तो हम भय है चकोरा। साची प्रीत हम तुमसे जोरे, साची प्रीत हम तुमसे जोरे। माधवे तुम ना तोड़ो तो हम नहीं तोड़े, माधवे तुम ना तोड़ो तो हम नहीं तोड़े। तुम से तोड़ कवन से जोड़े, तुमसे तोड़ कवन से जोड़े। जो तुम दीवरा तो हम बाती, जो तुम दीवरा तो हम बाती, जो तुम तीरथ तो हम जाती, जो तुम तीरथ तो हम जाती। साची प्रीत हम तुमसे जोरे, साची प्रीत हम तुमसे जोरे। तुमसे जोड़ अवर संग तोरी, तुमसे जोड़ अवर संग तोरी। जह जह जाओ तहाँ तेरी सेवा, हाँ जह जह जाऊं तहाँ तेरी सेवा। तुम सो ठाकुर और न देवा, ठाकुर और न देवा। तुमरे भजन कटह जम पासा, तुमरे भजन कटे जम पासा। भगत हेत गावे रविदासा, भगत हेत गावे रविदासा। साची प्रीत हम तुमसे जोरी, साची प्रीत हम तुमसे जोरी। बोलो प्रेमावतार भगवान भगवान की जय। भाई समय जे अनुसार असांखे ईअं बि ॻाइणो पवंदो आहे। अगरि विस्तार सां ॻायूं आहे त ठीकु, इन खां 3 गुना टाइम लॻे हा न। तव्हांखे छुट्टी बि त सही समय ते ॾियणी आहे। अॼु विशेष सूचना, अॼु श्री राम भॻवान जे कथा जे शुभ आरंभ जो बि अॼु पावन समय आहे। ऐं श्री कृष्ण धाम जे मथां श्री राधा कुंज में 7:30 बजे खां 8:30 बजे तक केवल 1 कलाक श्री राम धुनी लॻाईंदा असांजा बजरंग बली श्री हनुमान महाराज जा प्रेमी मिली करे धुनी लॻाईंदा। हनुमान महाराज खे बि असां तकलीफ़ ॾींदासीं त वरी उते बि ईंदा हनुमान महाराज ऐं कीर्तन श्रवण कंदा, कृपा कंदा त 7:30 खां 8:30 ताईं। ठीकु आहे न आज़ाद सिंह ठाकुर बग़ैर, हा न? ॾिसजो जीअं तव्हांखे लॻे, हा न? थकावट हो तो विश्राम कर लेना, अंदर एसी लगी है, 1-2 दोना खा के चट्ट से 1 घंटा सो जाना, आधा घंटा, फिर बीच में आ जाना। तब तक आपके चेले वेले बैठे हैं, सब बजाएंगे। हरे राम मिठो राम। हाँ भाई, बानर मंडली जो आवाहन कयो वञे। राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। श्री राम राम राम
सीता राम 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 सीता राम 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 ओ राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 श्री राम 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 सीता राम 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 सीता 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 राम हे राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 बोल प्यारे राम 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 भूल प्यारे राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम 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 जय जय हनुमान बोलो जय 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 हनुमान जय हनुमान बोलो जय जय हनुमान बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली ओ बजरंग बली ओ मेरे बजरंग बली बजरंग बली ओ मेरे बजरंग बली हर हर महादेव मेरे हर 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 महादेव हर हर महादेव मेरे हर हर महादेव जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी जय जय तुलसी माता प्यारी जय जय तुलसी माता प्यारी जय जय गौ माता जय जय धरती माता जय जय गौ माता जय जय धरती माता ओ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे मामा माँ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ ओ भोले भोले नाथ मेरे भोले भोले नाथ भोले भोलेनाथ मेरे भोले भोलेनाथ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे मामा अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ ओ राधे 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 श्याम राधे राधे बोल प्यारी राधे राधे श्याम तो बोलो राधे 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 राम मंदिर राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की श्याम जय सुंदर भगवान की जगत जय गुरु श्री चंद्र भगवान की जय हरि ओम हरि ओम सुमर पवन सुत पावन नामू अपने बस कर राखे राम
उल्टा नाम जपत जग जाना, वाल्मीकि धर्म समान। हरि ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम गुरु श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की जय हो। अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना, विश्व का कल्याण हो। हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। बोलो अन्नपूर्णा माता की जय। सीताराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न श्री हनुमान जी महाराज की आज के आनंद की जय। आयो लाल सबई चौ। झूले झूलेला कथा विसर्जन होत है, कथा विश्राम होत है। विदा हुए हनुमान, श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय जय उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। सात संगत जी प्रसाद स्वीकार कयो। कृष्णदास जन अजमेर में सत्संग करे रहा तो ॾींहं में 2 टाइम, सुबुह जो भी शाम जो भी। उन जो लाभ भी तव्हां किताबी चेहरा में वठी था सघो। फेसबुक में जरूर जरूर लाभ वठिजो। जय श्री कृष्ण।